अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर कौमुम मिन कौमिन असा अन यकूनू खैरम मिनहुम वला निसाउम मिन निसा असा अन यकुन्न खैरम मिनहुन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु हिन महफिल में असांजी हाज़री पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए, ईमान सां रहाए, इंशाअल्लाह ईमान सां गॾाए। दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ाअत इंशाअल्लाह पाड़ो नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे मुबारक कलाम जा जेकी लफ्ज़ हिन नाचीज़ तिलावत कया हिन, अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे पाक सच्चे कुरान जे अंदर इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला यस्खर कौमुन मिन कौमिन, का कौम बी कौम जे मथा मस्खरी न करे। हिकड़ा माण्हू ॿियनि माण्हुनि जे मथा मस्खरी न कनि। असा अन यकूनू खैरम मिनहुम, थी सघे थो त जंहिं ते मस्खरी कनि उहे मस्खरी करण वारनि खां भला हुजनि। वला निसाउन मिन निसा, न के औरतूं ॿियुनि औरतुनि जे मथां मस्खरी कनि। असा अन यकुन्न खैरम मिनहुन, थी सघे थो त उहे औरतूं जंहिं ते मस्खरी कई थी वञे उहे भलियूं हुजनि उन्हनि खां जेकी मस्खरी कनि थियूं। केर भलो आ केर बुरो आ, इहो फ़ैसिलो अल्लाह वटि आहे। इहो फ़ैसिलो अल्लाह वटि आहे। ए ईमान वारो, तव्हां कंहिंजे ज़ाहिर खे ॾिसी उन्हनि ते मस्खरी करे उन जी तहकीर, उन जी तज़लील ऐं उन्हनि जे लाइ नाशाइस्ता लफ़्ज़ न ॻाल्हायो, मता उहे अल्लाह वटि तव्हां खां भला हुजनि। वरी बि चओ सुभान अल्लाह। ही ख़िताब ईमान वारनि खे आहे। कंहिंखे आहे? जेके मोमिन आहिनि, उन्हनि ईमान वारनि खे अल्लाह जी ज़ात इरशाद फरमाए रही आहे, ए ईमान वारो, तव्हां हिक ॿिए जे मथां टोक न कयो, ठठोल न कयो, चथर ऐं मज़ाक न कयो। हिकड़ा ॿियनि जे मथां मज़ाक न कयो, ठठोल न कयो। हिकड़ियूं औरतूं ॿियुनि औरतुनि जे मथां ठठोल न कयो, उन्हनि जी मज़ाक न उॾायो, उन्हनि खे घटिया लफ़्ज़ न ॻाल्हायो, उन्हनि खे नाशाइस्ता लफ़्ज़नि सां यादि न कयो, उन्हनि खे बुरा लक़ब न ॾियो। कहिड़ी ख़बर त उहे तव्हां खां अल्लाह वटि वधीक भला हुजनि। अॼु असांजे मुआशरे में असां ॾिसूं था
हिकड़ा मानू बियन मानन जे मथा टोकूं था कन, कंहिंजी गुरबत के ॾिसी, कंहिंजी मिसकीनी के ॾिसी, कंहिंजा मेरा कपड़ा ॾिसी, कंहिंजा सादा लफ़्ज़ ॿुधी ठठोल कई वञे थी, मज़ाक कई वञे थी। इहा ॻाल्हि मुंहिंजे मालिक करीम खे पसंदि न आहे, छो त बाना सभु अल्लाह जा बाना आहिनि, बाना सभु अल्लाह जा बाना आहिनि। रब्बे दुल जलाल उन्हनि जी सुठाई या बुराई रब जाने थो। तव्हां खे इख्तियार नाहे जो तव्हां पंहिंजे पाणा फ़ैसिलो करे कंहिंखे बुरो सॼो, कंहिंखे भलो सॼो, कंहिं ते टोकूं ऐं ठठोलूं कयो, कंहिंजूं मज़ाकूं उॾायो। इन शइ जो तव्हां खे इजाज़त न आहे। ॻाल्हि सम्झ में आई? जंहिं सम्झी आ चो सोच वे सुभान अल्लाह। ॿुधो, इमाम मुस्लिम रिवायत आंदी आ, सही मुस्लिम जे अंदर हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मदीने वारे साईं फरमायो, बेहस्ब इम्रिइम मिन अश्शर्र अन यहकिर अखाहुल मुस्लिम। के मानू जे लाए इहा बुराई काफ़ी आ, तमाम घणी इहा उन जे लाए बुराई आहे जो पंहिंजे कंहिं मुसलमान भाव जी हिकारत करे, कंहिं मुसलमान भाव जी तहकीर करे, कंहिंजी तज़लील करे, कंहिंखे माण्हुनि जे अॻियां शर्मसार करे। इहा वॾे खां वॾी बुराई इहा आहे। ॿुधो, अॼु असांजी आदत बणिजी वई आहे, मसलन कचहरी में वेठासीं, को ग़रीब आहे, मिसकीन आहे, उन ते चथर करे वठंदासीं, ठठोल करे वठंदासीं, उन जे ज़ात ते, उन जी सूरत ते, उन जे सीरत ते, उन जे किरदार ते ठठोल करे वठंदासीं। मदीने वारे साईं फरमायो त इहा बुराई माण्हू जे लाइ काफ़ी आहे जो कंहिं मुसलमान भाव जी तहकीर करे। ऐं इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे, ऐं इहा हदीस सनद जे एतबार खां हदीस हसन आहे। हदीस जो रावी हजरत वासिला बिन अस्का रज़ी अल्लाह ताला अन्हु असाबी सगोरो रिवायत फरमाए थो, मुझे सोने हबीब फरमायो, ला तुज़हिर शमातत लिअखीक फयरहमहुल्लाह व यब्तलीक। पंहिंजे कंहिं भाव खे ॾिसी, उन जी तकलीफ़ खे ॾिसी खिलो न, कंहिं भाव जी तकलीफ़ खे ॾिसी उन ते चथर ऐं ठठोल न कयो। फयरहमहुल्लाह, थी सघे थो त अल्लाह उन ते रहम करे उन जी तकलीफ़ लाहे छॾे, व यब्तलीक, ऐं उन तकलीफ़ में तव्हां खे मुब्तला करे छॾे। क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे मुसलमानो, ही ॻाल्हि मामूली ॻाल्हि न आहे। तव्हां कंहिं अंधे खे ॾिठो थाबा खाए थो, तव्हां हुन ते खिलो न। कंहिं काणे खे ॾिसी ऐं उन खे मज़ाक करे चओ काणा, ओ हेड़ा तेड़ा। कंहिंखे ग़रीब ॾिसी, मिसकीन ॾिसी, कंहिंजा छिनल फाटल कपड़ा ॾिसी उन खे नफ़रत सां न निहारियो, उन जे मिसकीनी ते खिलो न, उन जे गुरबत ते चथर न कयो, उन जे हीणे हाल जे मथां उन जी मज़ाक न उॾायो। मता अल्लाह जी ज़ात उन खे उहा तकलीफ़ हटाए ऐं उन तकलीफ़ में तव्हां खे रब न मुब्तला करे छॾे। वॾी वईद आहे, वॾी वईद आहे। नेमत वारनि बाननि जे लाइ, जन बाननि सां अल्लाह तबारक व ताला एहसान कया आहिनि, जन खे नेमतुनि सां नवाज़ियो आहे, उहे महरूम इंसाननि खां, नेमतुनि खां महरूम माण्हुनि खे ॾिसी करे उन्हनि ते खिलो ऐं चथर न कयो, उन्हनि जी मज़ाक न उॾायो। मतां
अल्लाह तबारक व तआला उहे तव्हां जूं नेमतूं फुरे उन्हनि खे ॾे ऐं उन्हनि जी गुरबत, उन्हनि जी मिसकीनी, उन्हनि जी तंगी, उन्हनि जी मुसीबत तव्हां जे मथां मुसलत न करे छॾे। ॻाल्हि समझ में आई? चओ सल्लल्लाहु अलैहि या हबीब जो असहाबी अर्ज करे तो कुल तो या रसूल अल्लाह अय्युल मुस्लिमीन अफदल, वो मुंहिंजा महबूब मूंखे ॿुधायो त मुसलमाननि मां भलो मुसलमान कहिड़ो आहे? तूं असां छा चवंदा आहियूं? जेको पैसे वारो हुजे, जेको बोस्की जा पगड़ पाए, जेको माल मिल्कियत वारो हुजे, जेको प्राडो ऐं पेजारो वारो हुजे, जेको बैंक बैलेंस वारो हुजे, या को मालदार या कुर्सी ऐं इक़्तिदार वारो हुजे, असां चवंदासीं वाह जो माण्हू आहे, वाह जो रब इज्जत ॾिनी अथसि। पर मुंहिंजे दिलबर नबी खां पुछण वारो पुछे थो या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त मुसलमाननि में भलो मुसलमान कहिड़ो? मुझे आका फरमायो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, सभिनी खां भलो मुसलमान उहो आहे जेको पंहिंजे हथ सां, जेको पंहिंजी ज़बान सां ॿिए खे ईज़ा न पहुचाए। जंहिंजे हथ खां, जंहिंजे ज़बान खां ॿिया मुसलमान बचल हुजनि, अल्लाह वटि इहो सभिनी खां भलो मुसलमान आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम तिरमिज़ी हदीस हसन पंहिंजे जामे तिरमिज़ी जे अंदर हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आणे थो, मुझे आका फरमायो, मदीने वारे लजपाल नबी फरमायो, लैसल मुमिनो बित्ताने वलल आने वलल फाहिशे वलल बज़ी। नचे सुभान अल्लाह। तव्हां हिरी विया आहियो किसन ॿुधण ते? किस्सा ऐं शेर, शेर ॿुधण ते असांजा सुन्नी हिरी विया आहिनि। शेर बि ॿुधबा पर हदीसूं ॿुधो। सब खां भली नसीहत मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जा फरमान आहिनि। इन जहिड़ी त ॿी का तकरीर थी नथी सघे जेके मिठे मोहम्मद जा लफ़्ज़ तव्हां ताईं पहुचनि। जंहिं नबी जो कलमो तव्हां पढ़ियो आहे, जंहिं ते ईमान आंदो आहे, उन नबी जा मिठड़ा लफ़्ज़ तव्हांखे नथा वणनि? उहे लफ़्ज़ भला या शेर भला, महबूब जी हदीस भली या किस्सा ऐं वाक़िया भला? महबूब जी हदीस वणे थी या नथी वणे? मां ॾिठो आहे कि असांजी मजबूरी थी वई आहे। असांजा सुन्नी ॿार शेर ॿुधंदा झूमी वेंदा, सुभान अल्लाह, वाह 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 वाह, शेर ॿुधण ते। हदीस ॿुधाए त ईअं चुप कयूं वेठा हूंदा ॼणो सम्झनि ई कोन था। हालांकि मुझे सोने हबीब फरमायो त जे माण्हू मुंहिंजी हदीस ॿुधी या ॿुधाई, सरकार फरमाइनि था मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम इने माण्हू खे तरो ताज़ो रखजाए। जेको मुंहिंजी हदीस बयान कंदो आहे, जेको मुंहिंजी हदीस ॿुधंदो आहे, वरी ॿियनि ताईं पहुचाईंदो आहे, मुंहिंजा रब करीम मां मुहम्मद तोखां दुआ थो घुरां त इने बाननि खे तरो ताज़ो रखजाए। ॻाल्हि ॿुधो था?
जरे महबूब जी हदीस दिल से बुधो वरी बुद्धि याद कयो वरी बेन तई पहुंचायो तवा जा चेहरा इए टिड़ी पौंदा जी गुलाब जा गुल टिड़दा तवाजे रिस्क जूं तंगियूं रब खत्म करे छडींदो तवाजूं मुश्किलातूं परेशानियूं रब लाहे छडींदो इए तरो ताज़ा हुंदो जे सुबह जे टाइम ते मुखड़ियूं टिड़ंदियूं हिन गुल ताज़ा टिड़ी खुशबू पखेड़ींदा हिन सजो सर सुगंध सां वासजी वेंदो आ महबूब जी हदीस ॿुधण वारा समझण वारा बयान करण वारा ॿियनि ताईं पहुचाइण वारा उन्हनि जे चेहरनि खे रब इए खुशनुमा ऐं वणंदड़ ऐं उन्हनि जो चेहरो नूरानी बनाए छॾींदो नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे बाबू दो अगी हदीस बुधो तो भलो मुसलमान केरा हाने हुजूर जी हदीस बुधो तो मोमिन केरा मोमिन जो निशानियों ता मोमिन बन जंदो न मुझे सुने हबीब जी ज़बान मुबारक मां पाक लफ्ज निकता कुर्बान उन्हनि असहाबनि जे मथां जन दिलबर नबी जूं हदीसूं ॿुधियूं यादि कयूं पोयनि नसुलनि ताईं पहुचायूं जो अॼु 1500 साल गुज़री विया त महबूब जा उहे पाक लफ़्ज़ अॼु बि असां ताईं जीअं जो तीअं मौजूद सुभान अल्लाह असहाबनि जो थोरो असां असहाबनि जो असां ते थोरो मुझे सोने हबीब जो प्यारो असहाबी हजरत सैयदना अबू हुरैरा रिवायत तो करे तो मुझे दिल पर नबी फरमायो हजरत अब्दुल्ला बिन मसऊद तो रिवायत करे हबीबन करीमन फरमायो त लैसल मुमिनु बित्तान मोमिन बानो कदे बि ताना ॾियण वारो न हूंदो आ वलल आने मोमिन बानो कंहिंखे लानत करण वारो न हूंदो आ वलल फाहिशे मोमिन बानो कॾहिं बि गंदा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो आ ऐं मोमिन बानो कॾहिं बि बख़ील न हूंदो आ कंहिंखे तानो ॾियण हल हल हेड़ा तेड़ा पिणे हेड़ो माणे हेड़ी तुंहिंजो घराणो हेड़ो इहो तानो आहे इहो तानो आहे मुंहिंजे महबूब फरमायो कंहिंखे तानो न ॾींदा कयो छो त ताने ॾियण सां हुनजी दिलि खे ॾुख पहुचंदो जेकॾहिं कंहिंजी दिलि खे ॾुखाए थो ईअं आहे ॼण बैतुल्ला शरीफ़ खे ड्राहे छॾे कंहिंजी दिलि ॾुखाए कंहिंजी दिलि खे आज़ारे कंहिंजी दिलि खे ईज़ा पहुचाए उहो ईअं आहे जीअं अल्लाह जे घर काबतुल्ला शरीफ़ खे बि ड्राहे कंहिंखे तानो न ॾियो अगरि को ऐब वारो आहे उज़र वारो आहे त बि उनखे अल्लाह बणायो आहे ॻाल्हि सम्झो अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजा दोस्तो कंहिं अल्लाह जे बाने खे कंहिं माण्हू तानो हयो तानो ॾिनई
त तू हेड़ो सुन्यो आई हेड़ो मिस्कीन आई हुन गरीब दाह कई मुझा मौला जे मिस्कीन आया तब मुखे मिस्कीन तो बढ़ायो आ अज हिन मानू मुझी दिल आजारी कई आ बस अल्लाह जी जात वट उन जी आह अघामी वई चंद ॾींहं गुज़रिया उहो जेको ताने हणण वारो उन जे माल में नुक़सान पइजण शुरू थी विया ऐं हिन जे माल में बरकत पवण शुरू थी वई थोरा ई महीना गुज़रिया साल पूरे थियण खां अॻ में चंद महीननि जे अंदरि उहो ताने ॾियण वारो सुञो बणिजी वियो जंहिंखे तानो ॾिनई रब उन खे मालामाल करे छॾियो ॻाल्हि सम्झव कंहिंखे तानो न ॾियो छो त अल्लाह ताला जल शानू जी ज़ात दिलुनि खे ॾिसंदी आहे कंहिंजी दिल न ॾुखायो कंहिंजी दिल न आज़ारियो कंहिंजी दिल न ईज़ायो हदीस पाक में अचे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मेराज ते वञा पियो त का शइ मुंहिंजे पासे खां तकड़ी तकड़ी मथे अर्श ॾे हली वई मूं पुछो त जिब्रील ही केड़ी शे हुई मां बुराक ते ॾाढो जल्दी सां वञी रहियो आहियां पर हीअ शे मुखां बि अॻिते हली वई अर्ज़ कई या रसूल अल्लाह जिब्रील चयो या रसूल अल्लाह ही उहा दाह हुई जेका दर्दमंद बाने अल्लाह वटि दाई मज़लूम बाने रब वटि दाई जेका या जल्दी जल्दी अल्लाह जे अर्श ते पहुची वई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मूं अॻे तव्हांखे अर्ज़ कयो त बादशाह महल ठहिरायो जॾहिं महल ठही तयार थी वियो बादशाह पंहिंजे महल खे घुमण जे लाइ आयो आहे त महल जे दरवाज़े ते हिकिड़ी कखाई झुगी ठहियल ॾिठई कखाई झूपड़ी पुछा कई त ही झूपड़ी कंहिंजी आहे हेॾो सारो बादशाही महल उन जे अॻियों हीअ झूपड़ी ठहे नथी बादशाह के ॿुधायूं हिकिड़ी ॿुढड़ी औरत आहे ग़रीब आहे मिसकीन आहे पेनू आहे ॾींहं जो पिनण वेंदी आहे शाम जो अचे इन पंहिंजी झुगड़ी में आराम कंदी आहे बादशाह ज़ालिम हुकुम ॾिनो त हिन मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी आहे ड्राहियो झूपड़ी खे मैदान साफ़ कयो बादशाह जो हुकुम मिली वियो झूपड़ी ड्रही वई मैदान साफ़ थी वियो बादशाह त महल में अंदर दाखिल थी वियो पर जेॾीमहिल ग़रीब मिसकीन बानड़ी आई आहे ॾिठई त मुंहिंजो झुगो नाहे मुंहिंजो घर नाहे मुंहिंजो अझो नाहे पुछई त मुंहिंजो अझो काॾे वियो माण्हुनि ॻाल्हि करे ॿुधाई त हीअं बादशाह अॼु घुमण आयो हुयो तुंहिंजी झुगी खे ॾिसी चई मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी अथसि बादशाह जे हुकुम सां तुंहिंजी झुगी खे ड्राथो वियो ओॾीमहिल ग़रीब मिसकीन चए थी बादशाह हुआ मां मिसकीन ग़रीब आहियां उन खे चई नथी सघां उन सां पुॼी नथी सघां पोइ मथे निहारे नेण खणी आसमान ॾे निमाणा नेण खणी निहारे चदी ए मुंहिंजा मौला अॼु ग़रीब न्याणी जी तुंहिंजे दर ते दाह हे मुंहिंजा मालिक करीम जे मुखों ॾाढो आहे त तोखों ॾाढो नाहे ए मुंहिंजा मौला जे मां न हुयसि त भला तूं काॾे वियो हुए जो मुंहिंजो झुगो ड्रही वियो मुंहिंजो घरड़ो ड्रही वियो मां राति किथे गुज़ारींदसि सीअ में मुंहिंजो छप्पर मूंखां फुरिजी वियो हे मुंहिंजा मौला हे मुंहिंजा रब करीम जे ही बादशाह हुआ त तोखां ॾाढो नाहे तूं किथे आई ग़रीबनि जी दाह ॿुधण वर्णाइण वारो
जेरी मल हिन गरीब दाइया रब जो हुकुम मिलियो मलाइको इन जालिम बादशाह के इन जे महल सूदो जमीन में गरक करे छड़ियोस। हाँ वो जी गरक थियो तो अञा पियो थो जमीन में वञे, अञा पियो थो गरक थी। वदा कंहिंजी दिल न रंजायो, कंहिंजी दिल न दुखायो, कंहिंखे ताना हणी कंहिंजी दिल के ईज़ा न पहुचायो, छो त अल्लाह के इहा ॻाल्हि नापसंद आ। मदीने वारे साईं फरमायो त मोमिन बानो कॾहिं कंहिंखे तानो न ॾींदो आ, मोमिन बानो कॾहिं कंहिं ते लानत न विझंदो आ। अॼु फैशन थी वियो आहे, लानत विझण जो फैशन थी वियो आहे। सरकार फरमाइनि था कंहिंखे खॾ खणी जेरे जेरे पूरे जंहिं ते लानत विझे थो उहो जे लानत जो हक़दार आहे त उन ते लानत पवंदी, पर जे लानत जो हक़दार नाहे त उहा लानत मोटी अचे उन माण्हू ते पवंदी जंहिं ॿिए ते लानत विझी। ॻाल्हि सम्झो था? जेको ॿिए खे लानत करे थो उहो पाण लानती बणिजी। साईं फरमाइनि था मोमिन बानो कॾहिं कंहिं ते लानत न कंदो आहे, मोमिन बानो कॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे। गंदा लफ़्ज़, गारियूं, घटि वधि ॻाल्हाइण, नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइण, मोमिन खे उहा ज़बान नाहे जे ज़बान सां वो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए। मोमिन बानी जे ज़बान ते उहे गंदा लफ़्ज़ निकिरी न सघंदा, उहा गंदाइप वारी ज़बान इस्तेमाल उन जे ज़बान ते गंदाई वारा लफ़्ज़ चढ़ी न सघंदा। या ईमान जी निशानी आहे, छो त ज़बान ॾोई आहे, दिल थांव आहे, ज़बान ॾोई आहे, इहा ॾोई थांव वारी शइ ॿाहिरि कढंदी आहे। ॻाल्हि सम्झव? ॾोई जेॾी महिल कुने में विझंदो त उहा शइ कुने मंझां ॿाहिरि ॾोई कढंदी जेका कुने में अंदरि हूंदी न। भई ॻाल्हि सम्झो था या नथा सम्झो? भई देगड़ी आहे, उन देगड़ी में चमचो रखियो आहे, उन चमचे के देगड़ी में कढंदो जेका शइ देगड़ी में हूंदी त उहा निकिरंदी न। जे देगड़ी में दाल पई आहे त उन मंझों छोला त कोन निकिरंदा न। जे देगड़ी जे अंदरि चांवर पिया आहिनि त उन मां ॿोड़ त कोन निकिरंदो न। जेकॾहिं बटाला पिया आहिनि त उन बटालनि वारी देगड़ी मंझां छेले जो गोश्त त कोन निकिरंदो न, जेका शइ देगड़ी में हूंदी सा निकिरंदी। ईमान वारे जी दिल में ईमान हूंदो आहे, नूर हूंदो आहे, मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत हूंदी आहे, ऐं उन जे दिल में अल्लाह वारनि जी मोहब्बत हूंदी आहे। ईमान वारे जे दिल जे अंदरि अल्लाह जे वलीअनि सां इश्क हूंदो आहे, सहाबनि सां प्यार हूंदो आहे, उन जे दिल में ईमान ऐं बसीरत हूंदी आहे। पोइ उन जे दिल मंझां निकिरंदा त मिठा सुठा लफ़्ज़ शरीयत ऐं सुन्नत जा ॻाल्हियूं निकिरंदियूं त वणंदड़ जेके हर कंहिंखे पसंदि पियूं ईंदियूं। अब ॻाल्हि सम्झी? पर मुनाफ़िक माण्हू जी दिल हिकिड़ी चठ वांगुरु हूंदी आहे, चठ। उन में गंदगी, गिलाज़त, जरासीम, चठ में ॾिसो न वायरस, बैक्टीरिया, कीड़ा, मक्खियूं, मच्छर, इहे गंदियूं गंदियूं शयूं इन चठ ते अचे गॾु थींदियूं आहिनि। त मुनाफ़िक माण्हू जी दिल बि उन चठ वांगुरु आहे। पोइ उन चठ में जेकॾहिं को चमचो विझी हींअर ॿाहिरि कढंदो त उन मंझों को हीरा ऐं मोती त कोन निकिरंदा न। जंहिंजी दिल चठ वांगुरु गंदी ऐं ग़लीज़ बणियल आहे त उन मंझां गंदाई निकिरंदी। उन ज़बान मंझां मुंहिंजा दोस्तो नाशाइस्ता बुरा लफ़्ज़ निकिरंदा, पर जंहिंजी दिल में ईमान आहे उन जे ज़बान तां बि ईमान वारा सुठा लफ़्ज़ निकिरंदा। हिकिड़े बुज़ुर्ग खे कंहिं माण्हू गारियूं ॾिनियूं, बुज़ुर्ग चुप कयूं वेठो ॿुधे। अल्लाह जो वली ख़ामोशी सां ॿुधे वेठो। जेॾी महिल माण्हुनि चयोसीं हे तव्हांखे पियो थो गारियूं ॾे,
बुधो था तव्हांखे छा थो पियो चवे त बुज़ुर्ग चयो त हा ॿुधां थो जेको चवे थो पियो ॿुधां थो पियो सही तव्हां वरंदी कोन था ॾियो त बुज़ुर्ग चयो मुंहिंजा मौला हिन जे मूंखे गारियूं ॾिनियूं हिनखे ख़ुशि आबाद कजे चओ न सुभान अल्लाह चइसि ॿुधो हुन छा चयो चई हा जेको हुन जे मन में हुयो उहो हुन कढियो जेको मुंहिंजे मन में आहे उहो मूं कढियो दिलम खाने मेहर यारस्त बस अज़ामे न गुंजद दरों की नो कस मुझी दिल मदीने वारे मीर जे मोहब्बत इश्क में भरजी वैया उन्हें में कीनो कोने कुदूरत कोने हसद कोने कावड़ कोने मां गंदगी कढां त किथों कढां जो इहो अंदर में सामान आहे ई कोन चंगा कन चंगायूं मदायूं मदन जो वड़ जुड़े जनसी सो वड़ से कन है अल्लाह जो वड़ जुड़े जनसी सो वड़ से कन पोजे फकीरो ए जिक्र वारो तव्हां मोमिन आयो त तव्हां जी ज़बान मां लफ़्ज़ सुठा ई निकरण खपनि कबूला कबूला अगर के गार ॾिनी आहे तव्हां उनखे दुआ ॾेई छॾियो अगर के बुरो चयो तव्हां उन जे लाइ चङाई बयान करे छॾियो हू चवनि तूं मच अदावाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए पल्लव में पाए हलियो कीने वारो कीन की चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा सोना हबीब फरमाइन था सही बुखारी जी हदीस ऐं रिवायत करण वारी सारी कायनात जे मोमिनन जी अम्मा जी आयशा सिद्दीक़ अकबर जी न्याणिया मिठे मोहम्मद करीम जी घर धयाणिया महबूब जी कुआरा उहा थी रिवायत करे त मूं पाण ॿुधो मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी मिठी मिठी ज़बान मथां ज़बान मदीने वारे साईं जी ऐं ॿुधण वारी अम्मा आयशा सिद्दीक़ा जे पहुचायो उम्मत ताईं मुस्तफा जो पैगाम जे इहो पैगाम अॼु तव्हां जे कननि ताईं पहुचे त अमल कंदो या न सरकार फरमाइनि था ला तसुब्बुल अमवात फइन्नहुम कद अफदौ इला मा क़द्दमू सरकार फरमाइनि था त मुअल्लन खे बुरा लफ़्ज़ न चवंदा कयो जेके मरी विया जेके दुनिया तां लॾे विया उन्हनि खे तव्हां गारियूं न ॾींदा कयो छो त जेको कुझु उन्हनि कयो उहे उन खे वञी पहुता जे चङाई कयूं त चङाई वञी हासिल कयूं
जे बुराई कयूं त बुराई के वञी पहुता पंहिंजे अमलन के उहे भोगण वारे मंज़िल ते पहुची विया। तव्हां जो हक़ नाहे जो तव्हां मोल माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हायो। कुर्बान या रसूल अल्लाह तुझी तालीम ता कुर्बान वंजे। महबूब जेरन के त गार ॾियण खां झलियो पर जेके मरी विया उन्हनि खे बि घटि वधि ॻाल्हाइण खां मदीने वारे मीर पंहिंजी उम्मत खे मना करे छॾियो। छाजे करे जो मोलन के गार ॾियण सां उन जा जेरा जेकी रिश्तेदार वारिस आहिनि उन्हनि जी दिलि ॾुखंदी आहे, उन्हनि जी दिलि खे सदमो पहुचंदो आहे। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त जेके मरी विया उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हाईंदा कयो। कुफू अन मसावीहिम, जे उन्हनि में बुराइयूं हुयूं बि सही, जे उन्हनि में गंदायूं हुयूं बि सही, त बि तव्हांखे हक़ नाहे जो उन्हनि जूं गंदायूं बयान कयो। सिंधी में पाक ॾींदा आहिनि त मोहन कहिड़ा मामरा, मोहन कहिड़ा मामरा, जेको मरी वियो हाणे उन सां कहिड़ा मामरा करणा आहिनि। ॻाल्हि सम्झो था, मोहन सां लेखा न आहिनि करणा। मुंहिंजा दोस्तो, जेको दुनिया तां लॾे वियो उनखे घटिया लफ़्ज़ न ॻाल्हायो, उनखे गार न ॾियो, छो त उन मैयत खे गार ॾियण सां उन जे जेरनि रिश्तेदारनि जी दिलि खे ईज़ा पहुचे थो। इन जे करे मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम मैयतनि खे बि घटि वधि चवण खां मना करे छॾी। ॻाल्हि सम्झो? सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त जेको माण्हू मरी वियो मलाइकनि खे रब मोकिलींदो आहे त फ़रिश्तो वञी ॿुधो त माण्हू इन जे लाइ छा था चवनि। माण्हू इन जे तॾे ते, इन जे पत्थर ते, इन जा पाड़ेसरी, इन जे घराणे वारा, इन्हनि जा यार दोस्त, इन्हनि जे लॻ लाॻापे वारा, पर आम ॻोठ वारा इन जे बारे में छा था चवनि। मलाइक ज़मीन ते लही ईंदा आहिनि, पखिड़िजी वेंदा आहिनि, पोइ ॿुधंदा। को चवंदो आहे ॾाढो भलो माण्हू, को चवंदो आहे फलाणे ॾींहं ते मूं कर्ज़ घुरियो मांसि, मूंखे कर्ज़ ॾिनई। को चवे थो त मां फलाणी ॾींहं ते मुश्किल में हुउसि, इन जेको मरी वियोसि तंहिं वीचारे मुंहिंजी मदद कई। हर को उन जी वाखाण थो करे। मलाइक इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी रब ॾे मोटी था वञनि। हालांकि अल्लाह पाण ॾिसण वारो, ॿुधण वारो आहे, ॼाणण वारो आहे, पर वरी बि रब पुछा थो करे मुंहिंजा मलाइको इन मैयत जे बारे में छा ॿुधव, माण्हू छा पिया चवनि। अर्ज़ कनि था मुंहिंजा मौला जंहिं गली में वियासीं उन्हनि इन जी तारीफ़ पे कई, सुठा लफ़्ज़ पे इन जे लाइ चया। रब फरमाए थो हेतिरनि माण्हुनि उन खे चङो सॼियो आहे त मूं रब वटि बि चङो आहे, मूं रब इन खे बख़्शो खोले ॾियोसि दर जन्नत जा। ॻाल्हि सम्झ में आयव? हाँ, ऐं बनी इसराइलनि में ईअं हुयो जो जेकॾहिं को माण्हू मरी वञे त उन जे लाइ घटि में घटि 500 माण्हू उन जे सुठे हुजण जी शायदि ॾियनि। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मुंहिंजी उम्मत जो को माण्हू फौत थी वञे उन जे लाइ सिर्फ़ 3 माण्हू सुठे हुजण जी शाहिदी ॾियनि त अल्लाह ताला उनखे बख़्शे छॾींदो। ॻाल्हि सम्झ? हाँ, जेको मरी वियो, फौत थी वियो, दुनिया खां गुज़री वियो, हाणे उन जा ऐब न बयान कयो। असां में आदत आहे अदा मौत माण्हुनि जी जान छुटी, अदा शराबी हो, ज़ानी हो, हेड़ो हो, हीअं हो। कंदा आहिनि ॻाल्हियूं या न कंदा आहिनि? चवंदा आहिनि या कोन चवंदा आहिनि? ॿुधो, असांजे दीन इन ॻाल्हि खां असांखे मना फरमायो आहे, असांजे सुहिणे नबी इन ॻाल्हि खां मना फरमायो आहे त जेरनि जेके त गारियूं न ॾियो, जेरनि जी त गिला न कयो, पर जेके मरी विया आहिनि तव्हां उन्हनि खे बि गारियूं न ॾियो, उन्हनि खे बि घटि वधि न ॻाल्हायो।
चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या हजरत अबू अयूब अंसारी सब चो रदी अल्लाह ताला अन्हु रिवायत थो करे सही बुखारी ऐं सही मुस्लिम जे अंदर हदीस आ। हजरत अबू अयूब अंसारी तो चवे त मुझे दिलबर नबी फरमायो ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अखाहु फौक सलास लयाल। के भी मुसलमान जे ला हलाल नहीं जो 3 ॾींहनि ताईं पंहिंजे भाव सां सलाम कलाम बंद करे। हलाल नाहे तव्हांखे, जाशे हलाल नाहे सा हराम आहे। 3 ॾींहनि खां वधीक कावड़ रखियूं वरिते, ॻाल्हाइण बंदि, ॿोलाइण बंदि। यल्तकियान फयरिदु हादा वयरिदु हादा, पाण में मिलन त हिकिड़ो हेॾे मुंहुं कयूं वञे, ॿियो होॾे मुंहुं कयूं। साईं फरमाइनि था इहा ॻाल्हि मुंहिंजे दीन में जाइज़ नाहे, इहा ॻाल्हि तव्हांजे लाइ हलाल नाहे। जे मोमिन आहियो, जे मुस्लमान आहियो त तव्हांजे लाइ इहा ॻाल्हि जाइज़ नाहे जो 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिलि में रखियूं वेठा हुजो। वखैरुहुम अल्लज़ी यब्दउ बिस्सलाम। हाणे इन्हनि ॿिन्ही मां भलो माण्हू उहो आहे जेको सलाम सां शुरूआत करे। बजणा कावड़जी पिया, गुस्सो थी वियो, सलाम कलाम बंदि। पर साईं फरमाइनि था हाणे इन्हनि ॿिन्ही मां भलो माण्हू कहिड़ो आहे ॿुधायांव? मञंदव, अमल कंदव? साईं फरमाइनि था ॿिन्ही मां भलो माण्हू उहो आहे जेको ओ हुनखे पहिरियों अगराई करे चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। आहिनि त कावड़ियल, पर साम्हूं अची वियो चई अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। हाणे अल्लाह वटि इहो माण्हू ॿिन्ही खां भलो माण्हू इहो आहे। माण्हू भली छा बि चवनि, अदा कावड़िया आहे न, कावड़िया बि सही, वरी पाणी सलाम थो करेसि। अहिड़ा त आहिनि न बुर बुर छेड़ा त जंग मची। वेढ़ाइण वारा कम मुनकार, सॼो ॾींहुं अटो ॿधियूं अथनि त 2 मुस्लमान विढ़नि पाण में त ख़ुशि थिया, 2 विढ़नि हे ताड़ियूं वॼाए। ॻाल्हि सम्झो था? उहे शैतानी माण्हू भली उनखे बुरो सम्झनि, पर मदीने वारे साईं फरमाए अल्लाह वटि इहो भलो माण्हू आहे जेको कावड़ियल हुयो पर हाणे जे मिली वियो त चवेसि अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। ऐं हजरत अबी हदूद असलमी रदी अल्लाह ताला अन्हु असहाबी रिवायत थो करे, सुनन अबू दाऊद में हदीस आ, मुझे आका फरमायो त मन हजर अखाहु सनतन फहुव कसफ के दमे ही। जेको माण्हू 1 साल कंहिं कावड़ियल रहे उहो ईअं आहे जीअं उनखे उफट मारे हीअं कुशी क़तल करे छॾे, रत हारे उनजो, उनखे मारे क़तल करे। जेतिरो उन क़तल करण वारे जो ॾोह आहे एतिरो उन जो आहे जेको साल खां गुज़री वियो मथे पर अञा ताईं कावड़ रखियो वेठो आहे। हाणे हिते केतिरा अहिड़ा वेठा आहिनि, सालनि जा ज़ंग रखियूं वेठा आहिनि। अॼु जे मुंहिंजे दिलबर नबी जी हदीस ॿुधी अथई त अॼु ई अमल करे ॾेखारजांइ। जंहिं ते रुठल आहीं अॻ में वञी सलाम करीस। ॻाल्हि सम्झो? ऐं सुहिणा हबीब फरमाइनि था, ही हदीस बि बुखारी ऐं सही मुस्लिम जी आहे। अबू दाऊद जी हदीस आहे पर सही बुखारी ऐं मुस्लिम जे शुरू ते
हजरत अबू हुरैरे से रिवायत फरमाई त ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अखाहु फौक सलासिन फमन हजर फौक सलासिन फमात दखल अन्नार। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त के मानू के जायज ना है जो पंजे भाव सां 3 ॾींहनि खां वधीक कावड़ रखे। जे मानू 3 ॾींहनि खां वधीक कावड़ रखी ऐं मरी वियो, 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियई ऐं मरी वियो, 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियई ऐं मरी वियो, 3 ॾींहनि खां वधीक कावड़ दिल में रखियई ऐं मरी वियो, मदीने वारे साईं फरमाए हेॾो मरंदो होॾो जहन्नम में दाख़िल। अब ॻाल्हि समझ में आयव? वो जन्नत ॾे वेंदो जहन्नम ॾे वेंदो? काॾे वेंदो? मुफ्त में जन्नत ही मिलेव बिना मेहनत जे। बस मेहनत इहा है जो मन में ज़ंग कढो, कीनो कढो, कावड़ कढो, रुगे साम्हूं अची वञे चो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। जवाब ॾिए न ॾिए पर तुंहिंजो त ॿार नथो न। आई ॻाल्हि सम्झ में? ऐं ॿुधो, सही मुस्लिम में हदीस हज़रत अबू हुरैरा सही रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कनि था, मदीने वारे साईं फरमाया त तुफ्तहु अबवाबुल जन्नत यौमल इस्नैन व यौमल खमीस। सूमर जे ॾींहुं ऐं खमीस जे ॾींहुं इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि ते जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। छा थींदो आहे? सूमर जे ॾींहुं ऐं खमीस जे ॾींहुं ते जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। फयुग़फरु लिकुल्लि अब्दिन ला युशरिकु बिल्लाहि शैया। पोइ जॾहिं जन्नत जा दर खुलंदा आहिनि त जंहिं अल्लाह सां शिरक न कयो आहे, कंहिं बि शइ सां अल्लाह खे शरीक न कयो आहे, इहो माण्हू हर मोमिन बानो जंहिं अल्लाह सां शिरक न कयो आहे, खमीस ते न त खमीस ते न त सूमर ते बख़्शिजी वेंदो। जन्नत जा दर जो खुलंदा आहिनि न, मुशरिक खां सवाइ ॿिए सभिनी खे माफ़ी। मुशरिक खां सवाइ ॿिए सभिनी खे माफ़ी। जंहिं अल्लाह सां शिरक कयो, जंहिं रब सां शिरक कयो, हुन जे लाइ माफ़ी न आहे। जंहिं रब सां शिरक नाहे कयो, बाक़ी गुनहगार आहे, गदलो आहे, खोटो आहे, खरो आहे, कहिड़ो बि आहे, पर थींदो त बख़्शिजी सूमर ते ई वेंदो। भला जे सूमर ते न त खमीस ते पक। इल्ला रजुलन कानत बैनहु व बैन अखीहि शहना। पर उन माण्हू जी न खमीस ते न सूमर ते बख़्शिश थींदी जेको कंहिं ॾांहुं दिल में बुग़्ज़ रखियूं, कावड़ रखियूं दिल में वेठो आहे। भली सूमर अची वञे, भली खमीस अची वञे, भली जन्नत जा दर खुली वञनि, भली रमज़ान अची वञे, भली शफ़ात जा दर खुली वञनि, पर जेको दिल में बुग़्ज़ रखियूं वेठो आहे, इन जी मग़फ़िरत न थींदी, इन खे माफ़ी न मिलंदी। वो हुकुम थींदो उन्ज़ुरू हाज़ैन हत्ता यस्तलिहा। रब फरमाईंदो छॾियोन जेसीं वञी सुलह कनि। ए मलाइको छॾियोन, कोन थो माफ़ी ॾियान, कोन थो बख़्शिश कयान, छॾियोन त भली ठहराव कनि पाण में। जे ठही वेंदा त मां रब बख़्शे छॾींदोमांव। जे पाण में ठहराव कयूं न, सूमर ते ई माफ़ी ॾींदोमांव। भला जे सूमर ते न थियनि त खमीस ते पक बख़्शिजी वेंदा। केतिरा सूमर विञाया अथई, केतिरियूं खमीसूं विञायूं अथई। पोढ़नि खे वरी जवाननि खां वधीक कावड़। जवान कावड़ कनि त ठहे थी, यार जवानी जो रत आहे, जोश आहे। कुराड़ा त थधा थियनि, ज़मानो ॾिसी वाइसी, मुल्क थधियूं कोसियूं, गर्मी सर्दी ॾिसी वेठा आहिनि। पोढ़नि खे त नरम थियणु खपे। पोढ़ा ख़ुदा पियो ख़ैर करे। रहंदो जवाननि खे बि मच्छराईंदई। ॻाल्हि सम्झो था न? अज़ीज़ान मोहतरम, त अॼु जे
हिन महफ़िल जो तव्हांजे लाइ सबक इहो आहे त ताना न ॾियो, मेहणा न ॾियो, कंहिंजी दिल आज़ारी न कयो, कंहिंसां कावड़ दिल में न रखो, बुग़्ज़ ऐं कीनो दिल में न रखो, पर सभु मुस्लमान पाण में भाइर बणिजी क़बूल आहे? जे इन ॻाल्हि ते अमल कई त इंशाअल्लाह सूमर ख़मीस तुंहिंजे बख़्शिश जा ॾिहाड़ा आहे। सूमर सुभाणे अचे थो, पर जे दिल सची हुजे त जो अचण ते बि बख़्शिजी वेंदे। अल्लाह जे रहमत में कहिड़ी देर आहे, हिते माफ़ी वठी त हिते ई बख़्शिश मिली। अल्लाह ताला जल्ल शानो मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। ऐं ॿी हिकिड़ी ख़ुशख़बरी तव्हांजे लाइ, ख़ुशख़बरी ॾींदुसि इन शर्त ते त तव्हां अमल कंदो। हथ मथे खणो। तव्हां खां मां तव्हांजा 10 ॾींहं वठंदुसि, पंहिंजे ज़िंदगी जा 10 ॾींहं मूंखे ॾियो। जेके ॾींदोसि उथी वियो मान सां। शाबाश, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि कंदो। वेहो वेहो। सिर्फ़ 10 ॾींहं मूंखे ॾियो। हिकिड़ो तरबियती प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हांखे फ़िक़्ह, इख़लाक़ियात, तसव्वुफ़, अक़ाइद, तबलीग, जिंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात, ख़ैरात जा मसाइल, जाइज़ नाजाइज़, खाइजे कीअं, पीजे कीअं, हलजे कीअं, हुकूकुल इबाद छा आहिनि, अबे अमड़ जा हक़ कहिड़ा आहिनि, घरवारी जा हक़ कहिड़ा आहिनि। इहा तव्हांखे तरबियत ऐं तालीम मिलंदी इंशाअल्लाह। 10 ॾींहंनि में ईअं सम्झो त तोखे मौलवी करे मोकिलींदासीं। क़बूल आहे? हाणे चवंदे साईं 10 ॾींहं कीअं, कम कारियूं आहिनि साईं, मजबूरी आहे, घरड़ा बचड़ो सनड़ो कचड़ो कहोल आहे। हाणे छा चवंदा? ईअं सम्झो ॼणो हे वीचारो आसमान खे टेक ॾेयूं बीठो आहे, हाणे जे हटंदो त आसमान किरी पवंदो। बाबा कुझु कोन थींदो, तव्हांजो कमु रुलंदो कोन, जे रुलियल हूंदो त ठही पवंदो इंशाअल्लाह। जे रुलियल कमु हूंदो तव्हांजो ठही पवंदो। 10 ॾिहाड़ा तव्हां अल्लाह जे राह में वक़फ़ कयो, अल्लाह जे दीन जे लाइ। यार मुरीद पंहिंजे मुर्शिदनि वटि उमिरियूं गुज़ारे छॾींदा हुया, ज़िंदगियूं वक़फ़ करे छॾींदा हुया। तव्हां 10 ॾींहं न कढी सघंदव छा? सो 10 ॾींहंनि जी तव्हांखे दावत आहे, रमज़ानुल मुबारक जे पहिरीं खां वठी 10 ताईं। महीनो बि भलारो रमज़ान शरीफ़ जो, टाइम बि भलो, मुद बि भली, रोज़ा बि रखबा, गॾिजी हिक ॿिए सां कचहरियूं बि कंदासीं। क़बूल आहे? हा इंशाअल्लाह ताला। इहो रमज़ानुल मुबारक जो पहिरियां 10 ॾींहं तव्हांजे लाइ तरबियती प्रोग्राम जी दावत। हाणे हींअर अञा हले पई, कहिड़ो महीनो आई? जमात सानी, विच में रजब, शाबान, पोइ रमज़ान। ॾिसो तव्हांखे पंहिंजो 2.5 महीना अॻु में मां दावत थो ॾियां पियो। 2.5 महीना अॻु में दावत थो ॾियां पियो। इन जे लाइ त तव्हां पंहिंजा कमकार, चिंताऊं पल्ले बाक़ाइदे सां वांदा थी ऐं 10 ॾींहं अचे दरबार फज़लाबाद शरीफ मातली। अल्हम्दुलिल्लाह कल हिकिड़ी नई दरगाह जो बि बुनियाद रखे आया आहियूं। ज़िलो घोटकी, शहर खानपुर महर, उन जे पासे में दरगाह जो नालो आहे दरबार आलिया करमाबाद शरीफ।
ॻाल्हि सम्झो। सो इंशाअल्लाह ताला उते बि ये महफ़िलूं शुरू थींदियूं। जेके ओॾो वीचारा नथा पहुची सघनि, किराया भाड़ा वॾा आहिनि, त असां भाड़ो भरे उन्हनि वटि ॾींदासीं। सो इंशाअल्लाह ताला तव्हांजे लाइ इहा 10 ॾींहंनि जी दावत आहे ऐं इन जे लाइ तव्हांखे अॻुवाट ज़हनी तरह तयारु थियो। मई पंहिंजे कमकारनि खां फारग थी 10 ॾींहं मुसलसल अचे रहंदो ऐं 10 ॾींहं ते आख़िरी दुआ थींदी। उन दुआ में शरीक थी पोइ तव्हां पंहिंजे ॻोठ ॾे मोटंदो ऐं मां वरी वेंदुसि मदीने शरीफ़। हर को पंहिंजे मारुनि ॾे मोटंदो, असां वरी पंहिंजे मारुनि ॾे मोटंदासीं इंशाअल्लाह। सो इंशाअल्लाह ताला इहा तव्हांखे दावत हुजे। रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह शर सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ कर, असांजो ख़ताऊं दरगुज़र फरमा। पंहिंजी महबत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। या अल्लाह तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, दरबार दिलबर आबाद के क़यामत ताईं आबाद कर। दरबार फजल आबाद के क़यामत ताईं आबाद कर। दरबार करम आबाद के क़यामत ताईं आबाद कर। दरबार साले आबाद ऐं करमपुर के क़यामत ताईं आबाद कर। या अल्लाह दरबार महबूब इलाही के क़यामत ताईं आबाद कर। मुंहिंजा मौला, ही ज़िक्र वारनि जा आस्ताना हमेशा क़ाइम ऐं दाइम हुजनि। पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।